अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारू मिटमली रजा सबई मूं सरदार हशर वेल हिसाब में जॾहिं मुहिब थींदा महदार। उतलोयन वारा लख हज़ार पर मारू मंझन हिकिड़ो। पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीणो आहियां अच बाहर थिम वसील। दाता मुंहिंजे दिल खे दे दिलासा दलील। ज़िल्लत कयो मुज़लील रस बादशाह बग़दाद जा। हमदई सलात खां बाद काबिल एहतराम उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तो भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजां प्यारनि मुसलमाननि भाइरनि जे ख़िदमत में एक आयत करीमा जो कुछ हिस्सो तिलावत करण जो मूं शरफ़ हासिल कयो।
दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मोनाचीज़ खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो ऐं उन सां गॾु रमज़ानुल मुबारक जी फज़ीलत बरकतूं रहमतूं रोज़े जी बरकत पोइ जीअं त अव्हांखे ख़बर आहे अॼोको ही प्रोग्राम जीअं त माहवार हलंदड़ आहे अव्हां जे हिन ॻोठ हिन मस्जिद जे जमात जे तरफ़ां ही यारहीं शरीफ़ जे सिलसिले में माहवार प्रोग्राम थींदो आहे पर रमज़ानुल मुबारक ऐं रबीउ सानी खे ख़ास तौर ते यारहीं वारे दिलबर दस्तगीर सां हिकु ख़ासि निस्बत आहे उहा इंशाअल्लाह अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि सुहिणे बादशाह पीर जूं ॻाल्हियूं अव्हां खे ॿुधाए ॿियूं कुझु दोस्तनि जूं फरमाइशूं आहिनि उहे अर्ज़ु रखबियूं हाणे वॾे आवाज़ ज़ौक़ शौक़ सां मदीने जे ताजदार अड़ियनि जे आधार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन वरी प्यारा मुसलमान भाइरो टे रमज़ान मुबारक ते मदीने जे ताजदार जी भलारी न्याणी पाक न्याणी अम्मा खातूने जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जो विसाल मुबारक आहे वरी अॻिते हलो त 10 रमज़ान मुबारक ते अल्लाह साईं मदीने जे साईं खे बग़ैर क़त्ल जे बग़ैर लड़ाई जे अल्लाह साईं मक्को पाक फतह करे ॾिनो 10 रमज़ान मुबारक ते शानदार अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे मक्के पाक जी फतह नसीब फरमाई वरी थोरो अॻिते हलो त 17 रमज़ान मुबारक ते इस्लामी वॾी जंग लॻी जंहिं जंग जो नालो जंगे बदर आहे जेका पहिरीं लड़ाई थी पहिरीं जंग लड़ी वई उन जंग जो नालो जंगे बदर आहे ओ मुंहिंजा प्यारा जंगूं खोड़ थियूं पर हीअ पंहिंजे नमूने जी अजीब ग़रीब जंग हुई जेका 17 रमज़ान मुबारक ते रोज़े जे हालत में मुसलमाननि काफ़रनि सां कई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात 17 रमज़ान मुबारक ते अल्लाह पंहिंजे हबीब खे मदीने जे साईं जे ग़ुलामनि खे शानदार फतह नसीब फरमाई वरी अॻिते हलो 21 रमज़ान मुबारक ते मौला अली शेर खुदा अमीरुल मोमिनीन फातिह खैबर हज़रत सैयदना अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत मुबारक आहे 21 रमज़ान खां अॻिते हलो त मुंहिंजा प्यारा दोस्तो वरी 27वीं रात अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन महीने में क़द्र वारी रात लैलतुल क़द्र असां ग़ुलामनि खे मदीने जे साईं जे सदके अता फरमाई आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो 80 साल जो ओ जागो इबादतूं हिकिड़े पासे इन रात जो ओ जागो इबादत हिक पासे हिकिड़े माण्हू जी 82 साल उमिरि हुजे 82 साल जागे 82 साल पियो नफ़ल पढ़े नेक अमल करे उन सॼी इबादत जो सवाब हिकिड़े पासे ऐं 27वीं जी रात लैलतुल क़द्र वारी रात में ओजागो करण उन में इबादत करण क़ुरान पाक जो पढ़ण नफ़ल पढ़ण इहो ओजागो इन रात जी इबादत जो सवाब हिकिड़े पासे वरी मुंहिंजा प्यारा 27वीं रमज़ान जे ॾींहुं 27वीं तारीख़ ऐं उन वक़्त जी ॻाल्हि थो करियां जॾहिं तारीख़ रमज़ान जी 27वीं हुई
14 अगस्त तारीख़ हुई त असांखे अल्लाह साईं पाकिस्तान अता फरमायो। 27 जे ॾींहुं प्यारा मुस्लमान रमज़ान शरीफ़ जो महीनो हुयो। उन खां अलावा ॿियूं खोड़ सारियूं हिन महीने जूं बरकतूं भलायूं आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम हो असां अव्हांखे रमज़ान शरीफ़ महीनो अता फरमायो आहे। रमज़ान शरीफ़ जा अव्हांखे असां रोज़ा अता फरमाया आहिनि। ही उहो महीनो आहे जो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। नुज़हतुल मजालिस में अल्लामा अब्दुर्रहमान शाफ़ई सफूरी रहमतुल्लाह अलैह रवायतो नक़ल फरमायो आहिनि। पान फरमान था मदीने जे साईं फरमायो तमाम मेराज वारी रात सिदरतुल मुंतहा वारे मक़ाम में जॾहिं पहुतुसि सिदरा जो मूं दौरो कयो मूंखे हिकिड़ो मलाइक मिलियो जंहिं मलाइक जा मथा 1000 हा। अब 2 मथनि वारो ॿार कुदरत किथे पैदा थो थिए त मीडिया वारा उनखे खणियो ॾिन त बाबा 2 मथनि वारो ॿार या 2 हथ उन ॿार जा या उन जूं 3 उन जा पेर वग़ैरह अहिड़ी सूरत वारो ॿार पैदा थिए त मुंहिंजा प्यारा टीवी अख़बार जेॾां तेॾां इहा ॻाल्हि हलंदी आहे। पर आऊं चवां थो अजब वारो उहो ख़ुदा जो मलाइक हो जो मदीने जा साईं था फरमाइनि उन जा 1000 मथा हा ऐं हिकिड़े मथे में 1000 चेहरा हा मुंह हा। हर मुंह में मुंहिंजा प्यारा 1000 वात हा। उन्हनि वातुनि में ज़बानूं हुयूं वो अल्लाह जो ज़िक्र करे रहियो हो। हर ज़बान सां अल्लाह जो ज़िक्र करे रहियो हो। मुख़्तलिफ़ ख़ुदा जा नाला पुकारे रहियो हो। जॾहिं असां उते पहुतासीं उन मलाइक वटि मूं सलाम कयो पर हू अल्लाह जे मोहब्बत में अहिड़ो मस्तानो लॻो पियो हो जो हुन मुंहिंजे सलाम खे शायदि कोन ॿुधो त जिब्राईल अलैहिस्सलाम वेझे वञी उन मलाइक खे फरमायो ओ मलाइक सगोरा जंहिं हस्ती तोखे सलाम कयो आ सो लौला कलमा जो शहंशाह आहे ॿिन्ही जहाननि जो सरदार आ। अल्लाह हबीबा नबियनि जो इमाम आ। वो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे। नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे और हसीनों में हसी ऐसे के महबूबे खुदा ठहरे। जिब्राईल अॻिते वियो फरमायो ओ मलाइक अल्लाह जे हबीब अवां खे सलाम कयो आहे। उथी महबूबनि जो इस्तक़बाल कर। उहो ख़ुदा जो हबीब आहे जंहिंजे लाइ अॼु सारो जहान इस्तक़बाल में आहे। 7 मलाइकनि जा आसमान 7 आसमाननि जा मलाइक जे इस्तक़बाल में आहिनि। अॼु ख़ुदा पाक जी इबादत तस्बीह हम्द सना मलाइक छॾे मदीने जे ताजदार जे इस्तक़बाल जे ला बिठाल। अज हर ज़बान ते आतो मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया। अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुस्तफ़ा।
है दावुर जा दीदार अहामा आया नजर अनवर अहामा दावुर जा दीदार अहामा आया नजर अनवर अहामा जही तोखे ॾिठो तेर पख ॾिठो जही तोखे ॾिठो तेर पख ॾिठो क़ुरान ॾिनी गवाही आ मुस्तफ़ा मुस्तफ़ा प्यारा मुसलमान भाईरो जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो मलाइक सगोरा मदीने जो ताजदार आयो उठे सलाम जो जवाब दे इस्तकबाल कर अल्लाह जे हबीब फरमायो मलाइक सगोरो जंजा हजार मथा हर मथे में हजार मुंह चेहरा हर मुंह में हजार जुबानों जैसा अल्लाह जे हमद तस्बीह बयान करे रहो हो बीठो सलाम जो जवाब ॾेई वे ज्योति मूंखे पंहिंजी पेशानीअ ते चुमी ॾिनो पेशानीअ ते चुमी ॾेई समझो भाकुर पाए अर्ज कई सोना अवां खे लख लख मुबारकूं हुजनि जो अवां खे रब रमज़ान शरीफ जो महीनो ॾिनो आहे जे रमज़ान जे सदके अवां जी उम्मत खे ख़ुदा बख़्शे छॾियो आहे मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे लख लख मुबारक हुजन जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अवां जे सदके अवां जे उम्मत खे अहिड़ो महीनो अता फरमायो आहे जेकॾहिं अवां जी उम्मत थोरी मेहनत कई त क़यामत वारे ॾिहाड़े जॾहिं महशर जो मैदान लॻंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जिते अल्लाह जा मिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा फरोज़ थींदा कुल अंबिया किराम हूंदा औलिया सिद्दीकीन शुहदा सालीन सभु हूंदा हुन महशर जे मैदान में जिते सिज सवाने जे बराबर लहींदो जमीन टामे वांगुरु तपी वेंदी माण्हू पगर खान पगर पिया ॻाल्हींदा नफ़्सा नफ़्सी जो अलम लॻंदो 50,000 साल जो मुंहिंजा प्यारा दोस्तो ॾींहुं हूंदो ओ मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो संग पसी सरही न थी मता पिरी पंहिंजो नकल हिन दर मथे दादलियूं रुअंदियूं रत वञल हितां ॿारो चल कई लोधे कढियूं सभिनी खे मदीने जे साईं जी शफ़ाअत जो आसरो उम्मीद अल्लाह वारनि जी सिफारिश मुंहिंजा प्यारा कंहिंखे हज जो इंतज़ार कंहिंखे मस्जिद जो इंतज़ार नमाज जो इंतज़ार कंहिंखे मुंहिंजा प्यारा कहिड़े हीले वसीले जो इंतज़ार हूंदो हर माण्हू मुंहिंजा प्यारा उन ॾिहाड़े परेशान हूंदो सवाने ते सिज लथल हूंदो सितारे टूट जाएंगे ज़मीं पर ज़लज़ला होगा सितारे टूट जाएंगे ज़मीं पर ज़लज़ला होगा मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा हाँ हज़रत साईं सखी सैयदी क़िबला से पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी नूराई शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह पान फरमान था ओ जित हलंदो फुल हशर जो
मुश्किल संदे मैदान में जित हलंदो मुलमशन जो मुश्किल संदे मैदान में उत कर लहज मुंहिंजी करीबा अच जा हशर दे आस पास उत कर लहज मुंहिंजी करीबा अच जा हशर दे आस पास अज दर्द मां दाहूं कयम दोस्त दर्द आस पास जे जियरे जानब ना मिली अच जाए कबर जे आस पास ज़ईफ़ हिन ज़ैन लसंदी कज ज़मानत मुश्किल संदे मैदान में ज़ईफ़ हिन ज़ैन लसंदी कज ज़मानत मुश्किल संदे मैदान में पुल ओकारे पार कजां अच जा हौद कौसर जे आस पास अच जा हौद कौसर जे आस पास अज दर्द मां दाहूं कयम दोस्त दर्दे आस पास जे जियर जानब ना मिली अच जा कबर जे आस पास उन दिहाड़े 50,000 साल वारे दी हर कंहिंखे इंतज़ार हूंदो मदद जो ख़ास मदद मदीने वारे साईं जी थींदी जने अल्लाह जा महबूब सजदो फरमाईंदा सजदे खां बाद रब इजाज़त ॾींदो त हाणे सिफ़ारिशूं क़बूलन पोइ मस्जिदूं सिफ़ारिश कंदियूं मुंहिंजा प्यारा बैतुल्लाह सिफ़ारिश कंदो हज नमाज रोज़ो वग़ैरह अनेक अमल क़ुरान पाक सिफ़ारिशूं कंदा पर अचानक हिकिड़ी अहिड़ी शइ ज़ाहिर थींदी जो सुभान अल्लाह जियां जो असां तव्हांजी नज़र पवंदी त सभई माण्हू ओॾे निहारींदा मलाइकनि खां पुछंदा त ही कहिड़ी शइ आहे मलाइक फरमाईंदा आहे रमज़ानुल मुबारक जो महीनो अची रहियो आहे अल्लाह जी बारगाह में रमज़ान शरीफ अची रहियो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जी बारगाह में रमज़ान मुबारक जी आमद थींदी सभई माण्हू चिकचिकाए नज़रूं रमज़ान शरीफ में निहारींदा अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमाईंदो ऐ रमज़ान शरीफ तुंहिंजी हाजत छा आहे सल कहिड़ी तोखे तुंहिंजी हाजत आहे सवाल कर मां तोखे अता फरमायां त रमज़ान शरीफ अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मूंखे अॼु इजाज़त ॾे मूंखे अॼु इख़्तियार ॾे जिन मूंखे सुञातो मुंहिंजो क़दुरु कयाऊं रोज़ा रखियूं तरावी पढ़ियाऊं मुंहिंजा मौला जिन मुंहिंजो अदब एतिराम कयो अॼु इजाज़त ॾे त उन्हनि जा हथ वठंदो जन्नत भेड़ो कंदो अचां अल्लाह साईं रमज़ान शरीफ जी सिफारिश क़बूल फरमाईंदो पोइ रमज़ान शरीफ खे रब इजाज़त अता फरमाईंदो ऐ रमज़ान शरीफ तोखे इजाज़त आहे जिन तोखे सुञातो जिन तुंहिंजो क़दुरु कयो एहतराम अदब कयाऊं तो में रोज़ा रखियूं नेक अमल कयाऊं अॼु तोखे इजाज़त आहे भरियूं भाकर भरे जन्नत भेड़ा कंदो तॾहिं चवंदाऊं उथो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा उथो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा
पंहिंजे इलाक़नि में ज़मींदार हूंदा आहिनि, ज़मींदार। पोइ 5 एकड़नि वारो बि ज़मींदार आहे, 10 एकड़नि वारो बि ज़मींदार आहे, केटी जो मालिक ज़मींदार आहे। पर असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि अॼु बि चंदो जेके जागीरनि जा मालिक। नवाब गैबी ख़ान खे 9,09,999 जिरेब बनी आहे जागीर। यानी आशिक़ जो फरमाए त रमज़ान शरीफ़ में रहमत बादल वांगुरु कान वसंदी आहे, जागीरुनि वांगुरु वसंदी आहे। उथो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा, मुबारक हिन महीने में, मुबारक हिन महीने में वसन बादल था बरकत जा। उठो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा। उठो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा। अदा खुली विया दर बेहतल जा, थिया दर बंद दोज़ख जा। खुली विया दर बेहतल जा, थिया दर बंद दोज़ख जा। खणो पल पल मलाइक प्या, खणो पल पल मलाइक प्या, अचन अंबार रहमत जा। उठो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा। उठो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा। जागीरनि जे हिसाब सां अल्लाह पाक हिन महीने में रहमत वराए रहियो आहे। रहमतुनि जे जागीरनि जो ख़ुदा पाक उनखे मालिक बनाईंदो आहे, जेको रमज़ान खे सुञाणंदो आहे, जेको रमज़ान शरीफ़ जी इज़त कंदो आहे, रमज़ान शरीफ़ जो क़दुरु कंदो आहे, रमज़ान शरीफ़ में जाॻंदो आहे, अल्लाह जी इबादत कंदो आहे। मुंहिंजा प्यारा उहो रहमत जे जागीरनि जो मालिक थी वेंदो आहे। जन्नत में ख़ुदा उनखे जागीर अता फरमाईंदो। दुआ कयो शाल असां रमज़ान खां राज़ी थी वञूं, रमज़ान शरीफ़ असां खां राज़ी थी वञे। चओ आमीन। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब सल्लल्लाहु। प्यारा मुसलमान भाइरो, हे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। मूंखे अञा ॿिया मौज़ू बि बयान करणा आहिनि। मूं मुख़्तसिर सिर्फ़ तव्हांखे हिकु ॿ रवायत ॿुधाई आहे। हाणे वरी रमज़ान शरीफ़ जी जेका ख़ासि इबादत आहे, उहा इबादत आहे रमज़ान शरीफ़ जो रोज़ो। असां कराची वारनि ते कुझु महिरबानी थी आहे। रोज़ो 16 कलाक जे वेझो आहे, लॻभॻि 16 कलाक थियो था वञनि, पर मौसम असां वटि कुझु बहितर। बाक़ी हैदराबाद गुज़र त पोइ ख़बर पए अॻिते को मोमिन रोज़ो रखंदो। हा साईं, गर्मी चोट जूं आहिनि, उते बि को मोमिन ख़ुदा जो बानो उहो रोज़ो रखंदो, रोज़े खे संभालींदो। हर माण्हू जी जाइ न आहे। बाक़ी असां वारे हिन इलाइक़े सां भली कुझु रोज़ो डिघो आहे, पर पोइ बि अल्लाह पाक महिरबानी फरमाई आहे, मौसम बहितर, मौसम बहितर आहे। मुंहिंजा प्यारा ॾुखियो सुखियो जंहिं बि रोज़ो रखी ॾींहुं गुज़ारियो अल्लाह जे रज़ा वास्ते, जंहिं शख़्स रमज़ान जो रोज़ो रखियो
मुझा प्यारा दोस्तों अल्लाह साईं तो फरमाए त रमज़ान शरीफ जे रोज़े जी जज़ा जन्नत बेहिश्त कोने हूरूं कोने सवाब कोने रोज़ो ख़ास मुझे ला आहे उन रोज़ेदार जे ला जज़ा मां रब पाण आहियां। निमाज़ जो सवाब हज ज़कात जो हिकिड़ो सवाब मुक़रर पर रोज़े जो सवाब मुक़रर कोन्हे। अल्लाह सिधो फरमाए त रोज़ो मुंहिंजो आहे मुंहिंजे लाइ ऐं मां रोज़ेदार जे लाइ उन जी जज़ा मां रब आहियां। उलमाए किराम इन रिवायत जी तशरीह बयान कनि था अल्लाह साईं रोज़ेदार जो आहे रोज़े जी जज़ा पाण रब्बा। उलमाए किराम फरमाइनि था इन जी तशरीह हीअं सम्झो तफ़सील हीअं सम्झो त जेको रोज़ेदार आहे सो अल्लाह जो थी थो वञे रब उन रोज़ेदार जो थी थो वञे। फ़र्क़ु नथो रोज़ेदार रब जो रब रोज़ेदार हिकिड़ी वजह हिकिड़ी तशरीह ऐं ॿी उलमाए किराम फरमाइनि था हदीस बि आहे त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जीअं मूं अव्हांखे नज़ारा ॿुधाया हशर जे मैदान जा इहो सिस्टम लॻो पियो हूंदो हिसाब किताब पियो हलंदो के निमाज़ जे सदके पिया जन्नत में वेंदा के सखावत जे सदके पिया वेंदा के रहमतली जे सदके पिया वेंदा के सुठनि अखलाकनि जे सदके पिया वेंदा के हज उमरे जे सदको को कहिड़े अमल जे सदके को कहिड़े अमल जे सदके जन्नत माणींदो बख़्शिश माणींदो। पर मुझा प्यारा बेहिश्त जा 8 दरवाजा न 8 उन्हनि मजा 7 दरवाजा खुलंदा पर हिकिड़ो दरवाजो जंहिंजो नालो आहे बाबे रैयान वो बाबे रैयान बंदि हूंदो जेको मख़सूस रोज़ेदारनि जे लाइ तयारु थियो आहे। उन बाबे रैयान खां सिर्फ़ रोज़ेदार गुज़रंदा दाख़िल थींदा ॿियो केरु बि माण्हू उतां दाख़िल गुज़री कोन सघंदो दाख़िल थी कोन सघंदो उहो दरवाज़ो बंदि हूंदो। रोज़ेदार अल्लाह खे अर्ज़ कंदा बारी ताला असां तुंहिंजे लाइ बुख उञ बर्दाश्त कई 16 कलाक कोन खाईंदा हुआसीं 16 कलाक असां तुंहिंजे लाइ रोज़ो रखियो बारी ताला अॼु असां त ईअं थिए समझो हक़ असांजो आहे अॻ में बेहिश्त में असीं वेंदासीं पर असां वारो दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे बाबे रैयान बंदि लॻो पियो आहे। अल्लाह पाक फरमाईंदो रोज़ेदारो तकड़ न कयो अवां फिलाने मैदान में रोज़ेदार गॾु थी बीहो मां हिननि जो हिसाब करे वठां मां अव्हांखे ॿुधायो हो दुनिया में त रोज़े जी जज़ा मां रब आहियां सवाब मूं अव्हां खे कोन ॿुधायो हाणे तरसो सब्र कयो हिननि खां रवानो करे पोइ मां अॼु सभई पर्दा हटाईंदुसि अॼु मां सभई घूंघट हिजाब हटाईंदुसि अवां रोज़ेदारनि खे ढो कराए दीदार कराईंदुसि। अल्लाह साईं पंहिंजो दीदार कराईंदो रोज़ेदार ही वॾो एज़ाज़ वॾो एज़ाज़ आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो उहो दीदार जंहिंजे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो 40 रातियूं उहो जाॻो करे तूर सीना जबल ते वञी पहुता अल्लाह खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला मूंखे दीदार करा रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो लन तरानी ऐ मूसा कलीमुल्लाह तू मूंखे हरगिज़ ॾिसी कोन थो सघीं न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो ऐ मूसा निगाह मुस्तफा देखे। अल्लाह से फरमाए मूसा कलीमुल्लाह
तव्हां मूंखे नथा ॾिसी सघो लन करान मूंखे नथा ॾिसी सघो हाँ क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रोज़ेदार ईंदा मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम उन्हनि जे लाइ पर्दा हटी वेंदा घूंघट हिजाब हटी वेंदा मां उन्हनि रोज़ेदारनि खे खुले आम पंहिंजो दीदार कराईंदुसि हाणे थोरो अंदाज़ो था लॻायूं अंदाज़ो रब जे दीदार हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं 39 हिस्सा हुस्न जा अता फरमाया घणा ऐं रब करीम पैदा घणा हिस्सा कया हुस्न जा 40 बाक़ी घणा बचा हिकिड़ो सॼी दुनिया में विरायल आहे हे गुलनि खे सूरत आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो इंसानियत ज़ात इंसानियत खे सूरत आहे वणनि खे आहे जानवरनि खे जेको जिते इहो सभु हिकिड़ो हिसो विरायल हिकिड़ो हिसो विरायल 39 हिस्सा हज़रत यूसुफ खे अल्लाह साईं अता फरमाया हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त यूसुफ अलैहिस्सलाम केॾो सुहिणो जॾहिं मिस्र जो बादशाह थियो मिस्र जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम त ॾुकार जो साल अची वियो ॾुकार मुल्क में मींहं बंदि थी विया माण्हू मरण ते अची विया पोखूं ख़तम थी वियूं आबादियूं सड़ी वियूं खूह सुकी विया दरिया वाह सुकण लॻा पोइ माण्हू आया हज़रत यूसुफ साईं ॾाढी बुख लॻी आहे अनाज खुटी वियो आहे तूं मुल्क जो बादशाह वाली आहीं असांजी तोखे पारत आहे असांखे अन्न ॾे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो तव्हां वियो ऐं तव्हांखे अन्न ॾियां पाण छा कयूं ताज़ो वुज़ू करे अल्लाह जी बारगाह में नफ़ल पढ़ियूं बरकात नफ़ल पढ़ी मुंहिंजा मौला तो मूंखे मिस्र जो बादशाह त बणायो आहे पर हाणे ख़ल्क़ अची वेठी आहे को चए थो अन्न ॾे को अटो को पाणी जो सवाल लॻो पियो आहे छा कयां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो यूसुफ सोना तोखे असां 39 हिस्सा हुस्न जा ॾिना आहिनि तूं पंहिंजे चेहरे ते कपिड़ो पाए घुमंदो आहीं जेको तोखां अटो अन्न घुरे सॼो चेहरो खणी न ॾेखार सिर्फ़ घूंघट ई हटा माना हीअं कंदो वञ जेको तुंहिंजी हिकिड़ी झलक ॾिसंदो न उनखे 3 महीना बुख न कंदो न अटो यादि रहंदो न अन्न यादि रहंदो जेको तोखे ॾिसंदो तुंहिंजे इश्क मोहबत में मस्तु थी वेंदो हाणे हज़रत यूसुफ केॾो बि सुहिणो आहे पर पैदा ख़ुदा जो कयो हाणे जॾहिं ख़ुदा जी मख़लूक यूसुफ जे हुस्न जो इहो कमाल आहे त बनाइण वारे रब जे हुस्न जो कमाल छा ऐं हज़रत यूसुफ हसीन आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुस्न आहे इहो बि नुक़्तो ॿुधो ऐं मदीने वारे साईं वटि हुस्न न नूर आहे अल्लाह पाक जो नूर आहे इन जे करे मदीने जे साईं जो हुस्न हज़रत यूसुफ खां मथे ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलन हिक पासे हुनन सभिन जो बोलन हिक पासे मुझे अरबीअ जो बोलन हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी यूसुफ जो घुंड खोलन हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कन हिक पासे अवां पहिरीं ॿुधो न रवायत में त अल्लाह सिंह फरमायो त सॼो खणी पर्दो न हटा थोरो घूंघट थोरो पलाव
हीअं कर बस। आशिक महेश्वर रहमतुल्लाह अलैह बि फरमाए त यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे, मुझे मदनीअ जो मुर्कण हिक पासे। साईं सर मुर्कण अम्मा आयशा सिद्दीक़ा थी फरमाए रात जो ॾीए जे सोझरे में कपड़ा पई सुम्हियां त ओचितो ॾीओ बि विसामी सुई बि किरी पई। हाणे को ऊंधाई रात सुई नज़र न पई अचे। अचानक मदीने जा साईं इशा जी नमाज पढ़ी असांजे दौलत खाने में जलवा फरोज़ थिया। हीअं जो मदीने जा साईं घर मुबारक में दाख़िल थिया, ईअं लॻो ॼण सिज उभरी आयो आहे। घर रोशन थी वियो। मूं पंहिंजी सुई बाक़ाइदा सोजरे में लधी ॾिठी। तॾहिं अम्मा फरमाईंदी ओ आसमान, ख़ुदा तोखे बि सिज ॾिनो आहे, मां अबू बकर जी न्याणी खे बि रब सिज ॾिनो आहे। तुंहिंजो सिज उभरंदो आहे पात फजर सुबुह जो उभरंदो आहे। मुंहिंजे महबूब जे उभरण जो मौसम आहे कान का, मुझे हबीब जे निकिरण जो टाइम कान को कोन्हे को। जॾहिं जी चाहे निकिरी पवंदा आहिनि। ऐं आसमान तुंहिंजो सिज पहिरीं अमीरनि जूं बिल्डिंगूं रोशन कंदो आहे, पोइ ग़रीबनि जे घरनि में रोशनी विझंदो आहे, पर मुंहिंजो सिज पहिरीं रोशनी ग़रीबनि मिसकीननि ते विझंदो आहे। अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल खां काफ़िरनि पुछियो, जॾहिं मुंहिंजा प्यारा हज़रत बिलाल साईं खे मदीने पंहिंजो मके पाक जे घिटियुनि में गलियुनि में काफ़िरनि जा ॿार, ओ मुंहिंजा प्यारा पेरनि में रसियूं हथनि में जंजीरूं, पोइ गिरींदा हा हज़रत बिलाल साईं खे पुठनि मुबारकनि में मुंहिंजा प्यारा ज़ख़्म थी वेंदा हा, खल लही वेंदी हुई, वो गिरींदा हा। पर जॾहिं उहे पाण थकंदा हा त हज़रत बिलाल जे ज़ुबान ते हूंदो अल्लाहु 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 अल्लाहु। पींघड़े में पार बोले अल्लाहु अल्लाहु, चींगड़े में नार बोले अल्लाहु 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 अल्लाहु। पींघड़े में पार बोले अल्लाहु। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाहु ऐं मोहम्मद मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। काफ़िर पुछंदा हा बिलाल अव्हां खे मदीने जे साईं कहिड़ो नशो प्यारियो आहे, हेॾियूं मारूं हेॾियूं सख़्तियूं बुखूं वञूं, पोइ बि जॾहिं होश में अचो था अल्लाह जो नालो ज़ुबान ते आहे, मदीने जे साईं जे जो नालो मुबारक अव्हां जी ज़ुबान ते आहे, अव्हां छा ॾिठो आहे उते? हज़रत बिलाल पियो फरमाए अदा पुछण वारो कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, जैसे मेरे सरकार हैं जैसे मेरे सरकार हैं वैसा नहीं कोई, अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई,
जैसे मेरे सरकार हैं, जैसे मेरे सरकार हैं, वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह जे महबूब करीम खे रब पंहिंजो नूर अता फरमायो हो। नूर अल्लाह नूर, इन जे करे रब खां बाद अगर को हसीना तो आमना जो लाल, मदीने जो साईं आओ। प्यारा मुसलमान भाइयों, जिन्हें मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जो यो कमाल आ, रब करीम जे दीदार जो कमाल था। जॾहिं रोज़ेदारनि जे लाइ पर्दा हटंदा, रोज़ेदारनि जे लाइ हिजाब हटंदा, घूंघट पर्दा हटंदा, दीवारूं हटंदियूं, अल्लाह पाक रोज़ेदारनि खे पंहिंजो जॾहिं दीदार कराईंदो। मुझा प्यारा दोस्तों, रोज़ेदार बाबे रयान खे भुलाए छॾींदा, जन्नत विसरी वेंदी, हूर गुलमान विसरी वेंदा। मौला ये पर्दा हाणे अॻियूं न ॾिजां, मौला घूंघट न आणजां, जेको तुंहिंजे दीदार में मज़ो आहे सो जन्नत में नाहे, हूरन में नाहे, गुलमाननि में नाहे। मौला असां दुनिया में कंहिं बि शइ में उहो लुत्फ़ मज़ो न ॾिठो जेको रब तुंहिंजे दीदार में आहे। सुभान अल्लाह। मौला असां हैरान आहियूं, एतिरी बुख असां बर्दाश्त कान कई। 16 कलाक जो रोज़ो ज़रूर हो, पर मौला हे रोज़े जी बरकत, हे रोज़े जो बदिलो जो अॼु असांखे ग़ुलामनि खे तो पंहिंजो दीदार करायो आहे। सभई घूंघर तो हटाया, सभई हिजाब तो हटाया। अल्लाह अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो, उन ॾिहाड़े रोज़ेदार जी ख़ुशीअ जी इंतिहा थी वेंदी। रोज़ेदार बाग बहार थी वेंदो, ॾाढो ख़ुशि थी वेंदो, राज़ी थी वेंदो। अल्लाह सिधो फरमाए, रोज़ेदार फिक्र न कर, गम न कर, तो हिकिड़ो महीनो बुख उन में गुज़ारियो आहे, पर मां रब तोखे उहो दीदार कराईंदुसि जो तूं इहे फिक्र, इहे गम तोखे दुख विसरी वेंदा, इहे बुखूं उञूं तोखे विसरी वेंदियूं। मां रब तोखे दीदार कराईंदुसि। ऐं हिकु रिवायत में आहे तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तूर सीना जबल ते पहुता, रब जो दीदार तो कोन थियो, पर अल्लाह सां हम कलाम थियो। अल्लाह खे अर्ज़ कई, मुंहिंजा साईं मां भायां तो इलाही तोखे वेझो आहियां। जो कचहरी कयूं पिया, हम कलामी जो शर्फ हासिल थियो आहे। रब करीम फरमायो, ऐ मूसा कलीमुल्लाह, हूअं त हर जाइ मौजूद आहियां, पर बज़ाहिर तोखां परे, इलाही परे, वॾा फ़ासिला, वॾा हिजाब। पर मूसा कलीमुल्लाह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां, तोखां बाद ईसा अलैहिस्सलाम जो वारो आहे। ईसा अलैहिस्सलाम खां पोइ मुंहिंजे मिठे महबूब मदनी सरदार जो वारो आहे। उन महबूब खे मूं उम्मत ॾिनी आहे, महबूब जी उम्मत खे मूं रमज़ान शरीफ़ ॾिनो आहे। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा ॾिना, जंहिं वक़्तु मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम, मुंहिंजा बाना रोज़ो मुंहिंजी रज़ा ख़ातिर रखंदा, मूंखे राज़ी करण जे लाइ बुख उन में ॾींहुं गुज़ारींदा। शाम जो उन्हनि जा चेहरा हैडा लॻा पिया हूंदा, चप जा ख़ुश्क थिया पिया हूंदा, ज़बानूं उन्हनि जूं सुकी वेंदियूं। पोइ शाम जो टाइम दस्तरखान विछाईंदा, उन्हनि दस्तरखाननि ते तरह तरह जा ताम रखंदा, दस्तरखाननि ते अची वेंदा। ऐं मूसा कलीमुल्लाह, वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। खाराइण पीअण वारो मां रब आहियां, मगर मां रब कोन खाईंदो पीअंदो आहियां, मां खाइण पीअण खां पाक आहियां। लेकिन मूसा कलीमुल्लाह जेकॾहिं वेझड़ाई जो तो पुछी, त पोइ जॾहिं रोज़ेदार रोज़ो छोड़ींदा, रोज़ो खोलींदा, जेसि ताईं उहे रोज़ो पिया खोलींदा, मां रब उन्हनि सां गॾु दस्तरखान ते वेहंदुसि, उन्हनि जे तरफ़ मुर्गी पियो निहारींदुसि। पोइ छो न चऊं त कुर्ब केॾा थी विया, ही ख्वाब हो न ख्याल हो,
अज कीअं सदे भर में विहारियूं तुणी फ़क़ीरी हाल हो कुर्ब केॾा थी वया हे ख्वाब हो न ख्याल हो कीअं सॾे भर में विहारियूं तुणी फ़क़ीरी हाल हो। रमज़ान शरीफ़ जो क़दुरु कयो, रमज़ान शरीफ़ में कुझु न कुझु मुंहिंजा प्यारा हासिल कयो, रमज़ान जी इज़त कयो। अहिड़ी जो रमज़ान तव्हां खां राज़ी थी वञे, तव्हां रमज़ान शरीफ़ खां राज़ी थी वञो। ही ओ रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे जंहिंजी पहिरीं राति असां तव्हांजे कामिल पीर पीरनि जे पीर बादशाह पीर जी आमद थी। रमज़ान जी पहिरीं राति हज़रत क़िबला साईं सैयद मूसा अबू सालेह जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, रिवायत कई बयान कई आहे आरिफ बिल्लाह से मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह मसलवी शरीफ में रिवायत नक़ल कई अथऊं त रमज़ान जी पहिरीं राति ई दस्तगीर सोने जो बाबू साईं आरामी हुजे, रात जो ख्वाब में मदीने जा साईं आया। मैं तड़फा दूर मदीने तू इथे बचण दा यारो हाल नहीं, मेरी मुश्किल नू हल कर देना तेरे वास्ते कोई महाल नहीं। मेरी शक्ल भी नहीं मेरे अमल भी नहीं, किस गलते सोना नाज करूं। मेरी शक्ल भी नहीं मेरे अमल भी नहीं, किस गलते सोना नाज करां। मेरा जज्बा नहीं अवेश जिहा, मेरा जज्बा नहीं अवेश जिहा, मेरा इश्क भी वांग बिलाल नहीं। मदीने जा साईं ख्वाब में जलवा फरोज थिया, फरमायूं पुट सैयद मूसा जी मुंहिंजा नाना साईं, फरमायूं उथी भी त भाकुर पाए मुबारक, उथी भी भाकुर पायूं मुबारक ॾियाऊं। साईं फरमाइनि था सुन नाने साईं भाकुर पातो पोइ पाण कहिड़ी मुबारक ॾिनो। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो औसे आज़म दरमयाने औलिया, औसे आज़म दरमयाने औलिया, चू मोहम्मद मुस्तफा दरमयाने अंबिया। ऐ सैयद मूसा जंगी दोस्त तोखे लख लख मुबारक हुजन जो खुदा पाक अज रात तोखे उहो पुट उहो फर्ज़ंद अता करे रहियो आहे जंहिंजो शान दुनिया जे वलियनि में अहिड़ो हूंदो जहिड़ो शान मुंहिंजो तमामु नबियनि में आहे। जीअं मां मदीने जो साईं नबियनि जो इमाम सरदार आहियां, ईअं तुंहिंजे बचड़े दस्तगीर जो शान वलियनि में हूंदो, यानी वलियनि जो सरदार वलियनि जो इमाम हूंदो। साईं जो पंहिंजो ऐलान आहे, पंहिंजो ऐलान आहे त मुरीद गम न कर, मुरीद न घबराए। जीअं ज़मीन ते आसमान जो सायो आहे, ईअं तो मुरीद ते मां दस्तगीर जो सायो। मुंहिंजा मुरीद तूं गम न कर, बेईमान थी न मरने, ईमानदार थी मरने।
ऐं मुरीद तोखे मुबारक हुजे तेसिताईं असां जन्नत में कदम न रखंदासीं जेसिताईं आख़िरी मुरीद बख़्शराए रवानो न कयो वंड मिलियो मैं खाना वदे तां खाली वञूं कीअं तुंहिंजे तॾे तां वाग जा वरतई सभु परतई वाग जा वरतई सभु परतई तोड़ी मुरीद सगीर कबीर या नबी सलाम अलैका या रसूल सलाम या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह वक्त जो चमके सितारो हाज़री जो थिए इशारो अची ॾिसां अवां जो रोज़ो प्यारो अची ॾिसां अवां जो रोज़ो प्यारो लई वञे दिल तां मुझारो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावत अलैका सलावत अलैका रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार रब करीम अजो की महफिल जो सवाब यारी शरीफ लंगर न्याज़न जो सवाब अल्लाह से पहिरीं पंहिंजी दरबार में क़बूल फरमा उन्हनि जे तरफ़ां जिन हिन महफ़िल जो इंतज़ाम कयो आहे अल्लाह से उन्हनि जे तरफ़ां पंहिंजे महबूब जी बारगाह में क़बूल फरमा मदीने जे साईं जा वालिदैन शरीफ़ैन रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़वाज मुतहरात आल पाक असहाब सऊरा ताबीन तबा ताबीन जमी मशाइख़ जमी उलमाए किराम बिलखुसूस यारहीं वारे पीर पीरनि जे पीर बादशाह पीर जी दरबार में क़बूल फरमा साईं जा वालिदैन साईं जा उस्ताद साईं जा मुर्शिद साईं जा शागिर्द साईं जा मुरीद खलीफ़ा अक़ीदतमंद ॾींहुं क़यामत ताईं यारियूं कारियूं करण वारनि जी दरबार में क़बूल फरमा अल्लाह से हाजी शीदी ॻोठ खां जेके बि तुंहिंजा बाना बानियूं गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे रोह खे सवाब अता फरमा जमील मोमिनीन जमील मोमिनात जमील मुस्लिमीन जमील मुस्लिमात जी दरबार में सवाब क़बूल फरमा अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे सदके सुहिणे बादशाह पीर जे सदके असांजूं बड़ी मुश्किलातूं आसान असांजा मर्ज़ कर्ज़ सभु असां सां दफ़ा फरमा ऐं अल्लाह साईं असां ते निगाह करम फरमा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा असांजे रिज़्क़ रोज़न में वाद ऐं बरकत फरमा इन इलाके ते मींहुं बरसात वसा इन इलाके ते बारानी रहमत नाज़िल फरमा जिते जिते आसमानी मींहं जी ज़रूरत आहे उते मींहुं वसा ऐं अल्लाह असांजा जेॾा पेर हुजनि ओॾा ख़ैर हुजनि बहक़ बहुरमत मुहम्मद व आलि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक